रुञुनि में रड़ थी कर सारंगी साज़, रुञुनि में रड़ थी कर सारंगी साज़, इहो इश्क जो आवाज़ माण्हू रखनि मुंद ते। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी हसन जी लतीफ़ सुर माज़ूरी जे हिन बैत में भिट जो घोट लतीफ़ ससुईअ जो पंहिंजे वर पुन्हूअ जे पोयां झर झंग जाॻण ऐं रुञनि में रड़ियूं करण जो दास्तान बयानु कयो आहे। उन इक्स खे चिटियो आहे, ससुईअ जा सूर बयानु कया आहिनि ऐं वरी ससुईअ जे उन्हनि रड़नि खे सारंगीअ जे साज़ सां भेटियो आहे। रुञुनि में रड़ थी कर सारंगी साज़, रुञुनि में ससुईअ जी पुकार ईअं पई लॻे ॼण सारंगीअ जो मिठो आवाज़ छाजी करे पियो लॻे उनखे, इहो इश्क जो आवाज़ माण्हू रखनि मुंद ते। उहो नींहं जो आलाप आहे, छो जो उन में उन जे दिलि में सचे मोहबत समायल हुई। उन सचे मोहबत ऐं नींहं सबबु ई उन जूं रड़ियूं बि सारंगी साज़ जियां पई लॻियूं। पर माण्हू उनखे हिकु आजिज़ लाचार औरत जो वर्लाप करे था सम्झनि, पर छा साईं उनखे सारंगी जे साज़ जियां थो सम्झे, छो जो उहो इश्क जो आवाज़ आहे, छो जो उहो दिलि मां निकितल आह आहे। ही त हुया ससुई जा जेके वर्लाप, रुञनि में रड़ियूं, जिन खे छा साईं सारंगीअ जे आवाज़ सां भेटियो आहे। अॼोके दौर में जेके माण्हू इंसानियत सां मोहबत कनि था, जेके माण्हू वतन सां मोहबत कनि था, उन्हनि जा जेके वर्लाप हूंदा आहिनि माण्हुनि सां, आम इंसाननि सां, मज़लूम इंसाननि सां जेके ॾाढायूं बेवाजिबियूं ऐं ज़ुल्म थींदा आहिनि, उन्हनि ते उहे इंसान दोस्त माण्हू जेके रुञनि में रड़ियूं कंदा आहिनि हिन देश में, उन्हनि जो आवाज़ बणिबा आहिनि त आम माण्हुनि खे त उहे उन्हनि जी लाचारगी ऐं बेवसी जा वर्लाप लॻंदा आहिनि। पर जेके सुजाण माण्हू आहिनि, जेके लतीफ़ जहिड़ा या लतीफ़ जे क़दमनि ते हलंदड़ जेके सुजाण इंसान आहिनि, उन्हनि खे उन्हनि माण्हुनि जा जेके एहतिजाज आहिनि, जेके वर्लाप आहिनि, जेके दाहूं कूकूं आहिनि, जेके हू धरती धड़नि लाइ कनि था, उहे उन सारंगीअ जे साज़ में सिल लॻनि था, छो जो उन्हनि जे अंदर मां निकितल आह, वर्लाप, दाहूं ऐं कूकूं उहो आम इंसाननि सां, मज़लूम इंसाननि सां मोहबत जो चिटो सबूत हूंदो आहे। उन्हनि सां जेका मोहबत हूंदी आहे, उन इश्क जो आवाज़ हूंदो आहे। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतनि खे पढ़ूं, परखूं, परोड़ियूं ऐं उन ते अमल कंदे मज़लूम इंसाननि जो साथ ॾियूं, मज़लूम इंसाननि जो आवाज़ बणिजूं। जी सिंध, जी लतीफ़ साईं जी ॿोली।